अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊं तव्हांजो प्यारो भाउ मोहम्मद इस्माइल खोसो ऐं आऊं तव्हांजो प्यारो भाउ गुलाम मुर्तज़ा खोसो। असांजो अॼु जो टूर आहे थर पार्कर। असां अॼु वेंदासीं ऐं तव्हांखे फुल विज़िट कराईंदासीं थर जो। जीअं त जेके तारीख़ी शयूं आहिनि, तारीख़ी माग आहिनि थर जा, उन्हनि बाबति तव्हांखे थोरी ॼाण ॾींदासीं। उहे तव्हांखे शयूं ॾेखारींदासीं असां पंहिंजी रिकॉर्डिंग में। तो इन जे करे असां सां गॾु रहिजो ऐं असां सां जुड़िया रहो। असांखे फुल सपोर्ट तव्हां दोस्तनि जी खपे। इंशाल्लाह तव्हांखे हर शइ खां असीं आगाह कंदा रहंदासीं। सब्सक्राइब प्लीज़ यार, सब्सक्राइब कोन पिया कयो यार, सब्सक्राइब कयो। वेलकम दोस्तों, हाणे असां पंहिंजे सफ़र न रवाना थियासीं ख़ैर ऐं ख़ैरियत सां। ही मुंहिंजो कैमरामैन मुर्तज़ा खोसो, ही ऐं पाण गाॾी ड्राइव करे रहियो हुउसि। बाबा जानी असां सां गॾु हो। ऐं उन खां पोइ असां पंहिंजो सफ़र ॾांहुं हिते असां ताज पंप मातली वारे वटि पहुतासीं, जिते असांजी गाॾी जी टांकी थोरी ख़ाली हुई। असां पेट्रोल लॻारायो हुते, जेको तव्हांजे स्क्रीन ते मौजूदु आहे। दोस्तों पोइ असां पेट्रोल लॻायो गाॾी में। पेट्रोल तक़रीबन 6000 जे लॻभॻि पेट्रोल आयो गाॾी में। ऐं असां तमामु एक्साइटेड हुआसीं। गाॾी जा शीशा वीशा असां साफ़ु कराया ऐं पोइ गाॾी में असां बिस्मिल्लाह करे वेठासीं, पंहिंजो सफ़र ॾांहुं निकितासीं। पोइ असां झुॾे शहर में पहुतासीं, जिते असांजो प्यारो मामा अलाह बचायो खोसो हुते असांजे इंतज़ार में वेठल हो। पोइ हुन सां असां ख़ुशि भलीकार कईसीं, वॾी दिलि सां मिलियासीं हुते। पोइ हुननि असांखे चांहि में प्यारी प्याला होटल ते, जेका बाईपास ते मौजूदु आहे हींअर झुॾे जे बाईपास ते। पोइ असां हुते थोरा फ्रेश थियासीं। फ्रेश थी पोइ असां पंहिंजे सफ़र ॾांहुं निकितासीं, गाॾी तरफ़ वधियासीं। पोइ असां पंहिंजे सफ़र ॾांहुं अल्हम्दुलिल्लाह सां निकितासीं। पोइ कुझु असां रस्ते में इंजॉयमेंट कंदा वियासीं। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, खोसा मस्ती में वेलकम। ऐं तव्हांजो प्यारो भाउ मोहम्मद इस्माइल खोसो। जीअं त दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं, असां हिकिड़ो नंढो टूर थर जो रखियो, जो माशाअल्लाह असां थर में पुॼी चुका आहियूं हिन वक़्तु। हाणे असीं मिठी खां सिर्फ़ु 9 किलोमीटर परे आहियूं। वधीक तव्हांखे एंटरटेनमेंट जिते बि असां घुमणु फिरणु वेंदासीं, टूर कंदासीं, उहो तव्हांखे सभु असीं ॾेखारींदासीं वीडियो। असां सां गॾु रहिजो। अल्हम्दुलिल्लाह पोइ असांजी अॻिते रवानगी थी ऐं गस में असांखे माल मवेशी कुझु नज़र आया, कुझु बकरियुनि जा धण वॾा वॾा नज़र आया दोस्तों। उन्हनि खे असां इंजॉय कंदा वियासीं दोस्तों। इन खां पोइ असां स्टे कई सलामकोट में चाचा डॉक्टर सनाला अंगोरे साहब वटि। जीअं असांखे दिलि सां भलीकार कयो ऐं असांजी चङे नमूने ख़ातिरी कई ऐं असांखे दिलि में जायूं। वालेकुम दोस्तों, जीअं त पहिरियों व्लॉग असां जेका रिकॉर्डिंग करे चुका आहियूं, उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं अञा बि अॻिते आहे, असां हींअर सलामकोट में स्टे कयो आहे नंढो। ऐं असांजो प्यारो दोस्त डॉक्टर सनाला अंगोर जो साहब, जंहिं वटि असां हींअर मौजूदु आहियूं। ऐं इन खां पोइ जेको असांजो अॻिते जो सफ़र जारी रहंदो, तव्हां दोस्तनि खे असां हर शइ ॾेखारींदासीं, इंजॉय कराईंदासीं इंशाअल्लाह। असां मारवी जो खूह, भालवा, चूड़िया मंदर थियो, पोइ इंडिया जो बॉर्डर आहे, कारूंजर जबल आहे। इंशाअल्लाह तव्हांखे सभु विज़िट कराईंदासीं। असां सां गॾु रहो। तो हलूं था वीडियो जी तरफ़ दोस्तों। पोइ असांजी रवानगी थी ॻोठ जारमबड़ी में, जेको बिल्कुलु बॉर्डर जे क़रीब हो। ऐं उते बि असांजा पहिरीं प्यारा दोस्त हुआ हिंगोर जा, जिन असांखे तमामु सुठे नमूने असांजी आदरबा कई, असां सां मिलिया। ऐं तव्हांखे हुई ख़बर आहे त थर जा माण्हू जेके हूंदा आहिनि तमामु मोहबती महिमान नवाज़ माण्हू हूंदा आहिनि। ऐं उते असां हिकिड़ी फाता दोस्त जी रहियल हुई, उहा कईसीं। पोइ खुले माहौल में असां कचारी कई, तमामु बहितरीनु इंजॉय कयो दोस्तनि सां गॾु। ऐं असां राति बि स्टे उते कईसीं। हुते तमामु पहिरीं प्यारा दोस्त हुआ। पोइ सुबुह जे टाइम असां जेको हुते कुझु माल मवेशी वेठल हो, उन मां लुत्फ़अंदोज़ थियासीं त तमामु बहितरीनु नज़ारो हो। ऐं दोस्त जेको गवन मां खीर कढी रहियो हो, उहो बि असां ॾिठोसीं। ऐं सुबुह जो माहौल जेको हो तमामु बहितरीनु हो हुते जो। ऐं असां तमामु भरपूर नमूने असां इंजॉय कयो। ऐं उन खां पोइ असां पहुतासीं गोड़ी मंदरु।
दोस्तों ॾाढो मज़ो आयो। उन खां पोइ असांजो सफ़र मारवी जे खूह ॾांहुं थियो ऐं उते असां पहुतासीं। उते ॾाढो इंजॉय कयोसीं। इन खां पोइ असां मारवी उमिरि जो मजसूमो जेको मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असीं मारवी जे खूह ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था हीउ मजसूमो उमिरि जो आहे ऐं हीउ मारवी जो आहे ऐं हुनजी नौकरियाणी जेका बानी हुई हीउ मजसूमो हुनजो आहे। तव्हांखे असीं मारवी जो खूह जो बि दीदार कराईंदासीं पहिरियां असां चयो। ऐं हिन पासे तव्हां ॾिसंदा कुझु क़दीम ज़माने जा थांव ठिकर जेके हूंदा हुआ। क़दीम ज़माने जो हुको रखियलु आहे ऐं किस्तो रखियलु आहे। उन उहो गुगी रखियलु आहे परियां। ही मामा मूंखे लॻे थो चांदी जा नी टामे जा। ऐं हिन पासे बि तव्हां ॾिसी सघो था, हिते बि उहे साॻी शयूं रखियलु आहिनि। तमामु अनमोल शयूं आहिनि, तारीख़ी शयूं आहिनि। हेॾा सभु थां रखियलु आहिनि। ऐं दोस्तो ही ख़बर न आहे ही पाणी जी आहे, पर ठहियलु छा मां आहे? खलड़ी मां ठहियलु आहे। तव्हां कारीगरी ॾिसी सघो था। ॾिसो कहिड़ी ज़बरदस्त नमूने ठहियलु आहे। क़दीमी शयूं आहिनि। इहे असांजी तारीख़ जूं जेके किताबनि में असीं पढ़ी चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो माहौल आहे हिते। असां सां हींअर गॾु आहे असांजो मामा ख़ालिद हिंगोर जो साहिबु असां सां गॾु आहे, जेको इस्लाम कोट में रहे थो। डॉक्टर सनाला हिंगोर जो भाउ आहे ऐं असांजो वाल साहिबु आहे। इंशाल्लाह तव्हांखे वधीक बि शयूं ॾेखारींदासीं। पोइ दोस्तो कुझु फ़नकार वेठल हुआ, उन्हनि सां बि असां कुझु लुत्फ़ थियासीं।
ऐं दोस्तों उन खां पोइ असां नंगर पार करण लाइ असांजी रवानगी थी। रस्ते में असां कुझु इंजॉयमेंट कंदा वियासीं, ॾिसंदा वियासीं, पर बरसाति न हुई। बरसाति हुजे हा त पोइ तमामु असांखे बहितरीनु मज़ो अचे हा। असां खैरनि सां नंगर पार करे पहुतासीं ऐं हिते सीढ़ियुनि ते असां मथे वियासीं। कुझु तमामु नंगर पंहिंजा नज़ारा ॾेखारे रहियो बहितरीनु नमूने सां। ऐं हुते कुझु माण्हू घुमण वारा बि तमामु घणा आयल हुआ। या नई पुल तइमीर थी आहे जिते माण्हू वञी कुझु लुत्फ़अंदोज़ थियनि था। ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो नंगरनि जूं चोटियूं। ऐं दोस्तों आईंदा बि तव्हांखे अहिड़ियूं वीडियो ॾेखारींदा रहंदासीं। तव्हां दोस्तनि जी असांखे सपोर्ट खपे। ऐं तव्हांजो प्यारो भाउ मोहम्मद इस्माइल खोसो। अल्लाह हाफ़िज़।